पनुआ किलवारे इलाइक़े में अकरम आराई जे घर में 4 ॾींहं ॻधाड़ियलनि अगवा जो मुनफरिद वाक़ियो पेश करे घर भातियुनि खे यरगमाल बणाए फुड़लुट कंदे 7 वरहनि जे ॿाड़े मोहम्मद हुसैन खे अगवा करे विया हुआ। हुकूमत ऐं पुलिस जी समूरनि दावाउनि बावजूद ॿाड़े जी बाज़ियाबी न थी सघी आहे ऐं ॿाड़े जी माउ ग़म में ॿुॾी वई आहे। ॿाड़े जी बाज़ियाबी लाइ मरकज़ी तंज़ीम आराई पारां सखर प्रेस क्लब आॾो अलामती बुख हड़ताल कैंप लॻाई वई, जंहिंमें आराई ऐं ॿियनि शिरकत कई। हिंदू पंचायत जे मुखी ईश्वर लाल सखर, यूनियन ऑफ जर्नलिस्ट जे सदर इमदाद बोदा, ट्रांसपोर्टर्स जे मीर अब्दुर्रहमान मेंगल, स्टेप फाउंडेशन जी चेयरपर्सन मैडम शाइस्ता खोसो ऐं ॿियनि तंज़ीमुनि ऐं मुख़्तलिफ़ शोबनि सां तालुक़ रखंदड़ माण्हू बि बुख हड़ताली कैंप ते पहुची यकजहतीअ जो इज़हार कयो। इन मौक़े ते मुक़ररीन चयो त बहिराड़नि में चोरनि खे मुंहुं ॾियण में नाकामी ऐं अमन अमान जी बिगड़ियल सूरत-हाल पुलिस जी कारकर्दगी ते सवालिया निशान आहे। अहिड़ी रीति अगवा जो ही पहिरियों वाक़ियो आहे जंहिं सबबि माण्हुनि में ख़ौफ़ पखिड़िजी वियो आहे। हुननि वॾे वज़ीर, गवर्नर, IG सिंध खे अपील कई त ॿाड़े जी बाज़ियाबी लाइ हंगामी बुनियादनि ते असराइता क़दम खयां वञनि। जेसीं ताईं ॿाड़े जी बाज़ियाबी न थींदी तेसीं ताईं अलामती बुख हड़ताल जारी रहंदी। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुचे।